बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ए दिन सिरातल मुस्तकीम। इंसान हमें आपको तैयारी कंदासीं कंहिं एग्ज़ाम जी या इम्तिहान जी। रेगुलरली माण्हू जेकॾहिं कोशिशि कंदो ईंदो त उनजा नतीजा सुठा निकिरनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ए दिन सिरातल मुस्तकीम। इंसान हमेशह केतिरनि ई वहमनि ख़्यालनि ऐं सोचुनि सां भरियलु हूंदो आहे। उहे सोचूं वक़्त ऐं हालात सां असां सां गॾु जेको आहे सो मुंतक़िल थींदियूं रहंदियूं आहिनि। कुझु ख़्याल कुझु सोचूं असांखे वॾनि खां विरसे में मिलंदियूं आहिनि ऐं कुझु वरी असांखे मुआशिरे मां मिलंदियूं रहंदियूं आहिनि। ईअं हिकु भेरे हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो थियो। बुज़ुर्ग छा रजनीश ओशू वेठो थियो, फिलासफ़र इंडिया जो। 90s वारे ॾहाके में हुनजो ॾाढो ज़िक्र हूंदो। रेन ऑफ ड्राई लीव्स ऐं रेन ऑफ फ्लावर्स ऐं ॿिया बि हुनजा केतिरा ई किताब आहिनि जेके फ़लसफ़े ते, ख़ुशी, ज़िंदगी ऐं ॿियनि मौज़ूअनि ते भरियल आहिनि। ऑडियो कैसेट्स बि आहिनि हुन जूं, वीडियो बि। त उन वटि हिकिड़ो आम माण्हू आयो। उन अची चयसि त साईं ज़िंदगी छा आहे, ख़ुशी छा आहे, तव्हां एॾो मुतमइन छो रहंदा आहियो? त रजनीश ओशू हथ सां इशारो कयसि त बीह ख़ामोश थी। हू बीह रहियो, ख़ामोश थी वियो। उन वक़्तु रजनीश ओशूअ पुछियोसि त तूं चांहि पीअंदे? त हुन शख़्स चयो हा चांहि पीअंदुसि। रजनीश ओशू पाण वियो, उहा किटली खयईं ऐं उन में चांहि सेट करे तयारु करे कप अचे ऐं हेठि तॾो जेको विछायल हो उते वेठो त हिन उन कप में चांहि लाहिणु शुरू करे ॾिनी। चांहि जो लाथईं त उहा कप मां चांहि हेठि वहणु लॻी। हेठि वहणु लॻी त हुन रड़ करे चयसि हे छा थो करे, हे छा थो करे, चांहि हारिजे थी पई। त हुन चयसि त ईअं ई तूं पंहिंजे ख़्यालनि ऐं वहमनि में एतिरो फुल लॻो पियो आहे जो मां नई शइ तव्हां ॾे मुंतक़िल कयां त उहा कीअं कयां। हमेशह जॾहिं बि माण्हू सिखण जे मूड में हूंदो आहे त जेके पुराणियूं शयूं हूंदियूं आहिनि या वहम हूंदा आहिनि, ख़्याल सोचूं, उन्हनि खे माण्हू बंदि करे ऐं पोइ अॻिते वधंदो आहे। ईअं ई अशफ़ाक़ अहमद जी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि थी अचे त अशफ़ाक़ अहमद हिकिड़ो चकर PhD जे सिलसिले में या रेडियो जेको कोर्स हुओसि उन सिलसिले में ॿाहिरि वियल हुयो। त हुनजी जेका लेडी इंस्ट्रक्टर हुई या जेका ट्रेनर हुयसि त उहा जॾहिं बि अशफ़ाक़ अहमद अंदरि ईंदो रूम में त उहा चवंदी हुयसि त शट द डोर बिहाइंड यू, दरवाज़ो पंहिंजे पोयां बंदि करे छॾ। चई त असां वटि त जेको आहे सो ईअं आमतौर ते ॻाल्हि कंदा आहिनि, असां दरवाज़ो बंदि करण जी ॻाल्हि ई कोन कंदा आहियूं। पोइ ॾिसंदा आहियो ॿारहाड़ीअ में आमतौर ते दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि त का कुकड़ी, का ॿकरी या ॿी का शइ ऑटोमेटिकली अंदरि दाख़िल थी वेंदी। ईअं ई अशफ़ाक़ अहमद चयो त जॾहिं मां पढ़ंदो हुयुसि त असांजी जेका हेड मिस्ट्रेस हुई लेडी, उहा बि आमतौर ते जॾहिं बि दाख़िलु थींदा हुआसीं क्लास में त चवंदी हुई त दरवाज़ो बंदि कयो। क्लास में को बि ईंदो त असां वटि इहो को कॉन्सेप्ट ई कोन हूंदो। उन हिकिड़े ॾींहुं उन खां त असां पुछण जी का बि ज़रूरत न करे सघियासीं। पर जॾहिं मां ॿाहिरि PhD करणु या रेडियो कोर्स करणु वियुसि त उन खां मां पुछियो त इन जो फ़लसफ़ो छा आहे त दरवाज़ो बंदि करे छॾियो। त हुन औरत चयसि त अचे हेॾे वेह। उहा चई मशीन ते कपिड़ा सिबंदी, उनजे भरिसां मां वेठुसि वञी ऐं मूंखे चई त जेको शट द डोर बिहाइंड यू जो मतिलबु ईअं आहे त तव्हांजो जेके बि माज़ीअ जा ख़्यालात आहिनि, अक़ीदा आहिनि, सोचूं आहिनि, उन्हनि खे साइड ते रखी ऐं नई तरीक़े सां सिखण जी कोशिशि कयो। कुझु पल अॻ में वेठो हुउसि हिकिड़े दोस्त सां त उन चयो त असांखे पढ़ण जो मौक़ो ई नथो मिले किताब जो, एग्ज़ाम जी तयारीअ जो ॿियो टियों। त हिकिड़ी चाइना जी हिकिड़ी प्रोवर्ब आहे, चवणी आहे त जंहिं माण्हूअ खे पढ़णो न हूंदो आहे त पोइ उहो बहानो ठाहींदो आहे। ईअं हिकिड़ो बुज़ुर्ग वेठो थियो पंहिंजे ॿारनि खे सबक़ु सेखारण जे लाइ नदीअ जे किनारे ते वेही रहियो त शागिर्दनि सम्झो त असांखे का न का शइ नई सेखारींदो। समूरा शागिर्द हुनजे भरिसां ई वेही रहिया। पाणीअ जूं लहरूं हलनि पियूं। जंहिं महिल पाणी गुज़रियो पियो वञे त शागिर्दनि चयो शायदि असांखे को मैसेज ॾींदो या कुझु सेखारींदो। त उन वक़्तु छा थियो त छोकिरा सुबुह खां वठी शाम ताईं वेठा रहिया, सिजु लही वियो, नेठि तंग थी वियो। हिकिड़े शागिर्द उन खां पंहिंजे गुरूअ खां, पंहिंजे मुर्शिद या जेको उस्ताद हो उन खां पुछियईं त साईं तव्हां हिते यकी वेठा आहियो, छा सेखारणु था चाहियो?
त हुन चयो मां हिते वेठो आहियां त जेॾीमहिल नदीअ जो पाणी सुकंदो त मां दरिया जे पार वेंदुसि। त कुल ई खिलण लॻा। चई त नदीअ जो पाणी केॾीमहिल सुकंदो साईं, इहो त सुकंदो ई कोन, तव्हां पार कीअं वेंदव। त हिते बि इहा ई हालति लॻी पई आहे तव्हां असांजे मुआशिरे जी। नाकाम थियण जो मुख्य सबबु इहो आहे त असां उन ई वक़्त जे इंतज़ार में आहियूं त वक़्तु ईंदो ऐं असां पोइ तयारी कंदासीं कंहिं एग्ज़ाम जी या इम्तिहान जी। रेगुलरली माण्हू जेकॾहिं कोशिशि कंदो ईंदो त उनजा नतीजा सुठा निकिरंदा।